अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नओं ड्रामो पेश आयो आहे KTN TV वारनि जो, जेको तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। तो असांखे काफ़ी इंतज़ार हो त इन ड्रामे जा पक्का सबूत मिलनि त असां दोस्तनि जे साम्हूं पेश कयूं। त हीउ ड्रामो आहे गुनाह सीज़न 2, जेको KTN TV ते पहिरियां हली चुको हो, लेकिन इन जी सीज़न 2 हाणे अचण वारो आहे, जंहिंजी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे ऐं ज़बरदस्त शूटिंग आहे। तो जंहिंजो डायरेक्टर आहे मुनीर अहमद सियाल। तो हिन ड्रामे में मौजूद सतार लाड़ भी अथव ऐं मुनीर अहमद सियाल भी अथव ऐं ॿिया सिंध जा काफ़ी पुराणा अदाकार भी इन में अथव। तो ही सीज़न 2 ज़बरदस्त ड्रामो आहे। तो ही जल्द खां जल्द हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। तो तव्हां KTN TV ते सर्च करे ॾिसी सघो था त इन जी गुनाह ड्रामा जेको आहे उहा पहिरियां हली चुको ऐं इन जी हाणे सीज़न 2 जेको आहे उहो हाणे अचण वारो आहे। तो सीज़न 2 जेको अचण वारो आहे उन में साॻिया अदाकार हूंदा ऐं साॻी शूटिंग हूंदी, रुॻो उन जी थोरो कहाणी चेंज कयो वेंदो। तो असांखे पहिरियां पक थी चुकी हुई त गुनाह ड्रामो जेको आहे सीज़न 2 अचण वारो आहे, लेकिन असां पक्का सबूत हथ कयूं त पोइ दोस्तनि जे साम्हूं ही कहाणी शेयर कयूं। उन जे करे दोस्तो असांखे काफ़ी टाइम लॻी चुकी। तो ही KTN TV वारनि जो ज़बरदस्त ड्रामो आहे। इंशाल्लाह हिन जी जॾहिं बि वरी एपिसोड ईंदी त असां तव्हांखे इतला करे छॾींदासीं। उन खे जे करे दोस्तों मां चवंदो आहियां त अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते न आहियो त उनखे जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो, जीअं असांजे चैनल मां बर वक़्तु तव्हांखे कहाणी मिलंदी रहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।